हैदराबाद में जुडे सां तालुक़ रखंदड़ नारियन मैन कासमाबाद रोड ते रेस्टोरेंट क़ाइमु करे छॾी आहे, जेका रेस्टोरेंट शहरियनि जे निगाहनि जो मर्कज़ बणियल आहे। हीउ रेस्टोरेंट नारी अनम लगारी, संदसि भेण सुमन लगारी ऐं संदन हिकु सहेली क़ाइमु कई आहे। मुंहिंजो नालो अनम लगारी आहे ऐं मूं पंहिंजी सिस्टर ऐं असांजी हिकिड़ी ॿी पार्टनर आहे, उन सां गॾु मिली करे असां हीउ रेस्टोरेंट खोलियो आहे कासमाबाद मेन रोड ते। बेसिकली असांजो पंहिंजो हिकिड़ो इहो शौक़ु बि हो, हिकिड़ो पैशन बि हो त असां हिकिड़ो पंहिंजो रेस्टोरेंट खोलियूं। ऐं ॿियो इहो आहे की असां वुमेन एम्पावरमेंट जो बि हिकिड़ो मैसेज ॾियणु चाहियूं था कि औरतूं जीअं डॉक्टर थी सघनि थियूं, इंजीनियर थी सघनि थियूं, तीअं उहो बिज़नेस वुमेन बि थी सघनि थियूं ऐं हू पंहिंजो बिज़नेस जेको आहे इलाही सम्झो कि बहादुरी सां ऐं हिमत सां हलाए सघनि थियूं। फैमिली जी सपोर्ट जी वजह सां ई ॼाऊं हिते बीठी आहियां काउंटर ते ऐं अल्हम्दुलिल्लाह हिते जेको रेस्टोरेंट में मतिलबु मुंहिंजी सॼी टीम आहे, शेफ़्स जी टीम आहे, वेटर आहिनि, मैनेजर आहिनि, लेकिन सॼो कमु जेको आहे अगरि कॾहिं केरु न बि हूंदो आहे असीं पाण बि करे वठंदा आहियूं। त माशाल्लाह सां फैमिली जी इलाही सपोर्ट आहे, इन जे करे ई अॼु असीं एतिरो कामयाबु आहियूं। मूं ऐं मुंहिंजी सिस्टर अनम लगारी हीउ रेस्टोरेंट ओपन कयो आहे ऐं असांजे माइंड में इहो त शइ हमेशह खां हुई कि असीं हिकिड़ो बिज़नेस हवाले सां रेस्टोरेंट हलाईंदासीं, पर एतिरो जल्दी हलासीं असांखे तरक़ी ॾींदो असांखे इहा ख़बर न हुई ऐं इलाही सुठो रिस्पॉन्स पियो अचे सॼे हैदराबाद मां ऐं अल्लाह जो शुक्र आहे। मर्दाने मुआशिरे में होटल क़ाइमु कंदड़ नारियुनि जो चवणु आहे त संदन वालिद ज़मींदारी पेशे सां तालुक़ु रखे थो। औरतूं जॾहिं डॉक्टर, इंजीनियर ऐं सरकारी मुलाज़िम थी सघनि थियूं त पोइ उहे बिज़नेस वूमेन छो नथियूं थी सघनि। असां वटि पाकिस्तानी, चाइनीज़, बारबेक्यू ऐं फास्ट फूड आहे ऐं अवाम लाइ इहो ई पैगाम आहे कि तव्हां पंहिंजी जेकी नियाणियूं आहिनि उन्हनि खे पढ़ायो, उन्हनि खे लिखायो, उन्हनि खे तव्हां डॉक्टर, इंजीनियर ठाहियो। अगरि उहे बिज़नेस करणु चाहिनि थियूं त तव्हां उन्हनि खे बिल्कुलु बिज़नेस करणु बि ॾियो। इहो मुंहिंजो पैगाम वालिदेन खे आहे या जेके मैरिड ख़्वातीन आहिनि उन्हनि जे शौहरनि खे आहे या जेके वॾा भाइर आहिनि, नंढियूं भेणूं ॾिसनि था, उन्हनि खे हू हर कम में इनकरेज कनि ताकी हू अॻियां अची करे सोसाइटी में पंहिंजी कॉन्ट्रीब्यूशन करे सघनि ऐं पाकिस्तान खे मिली जुली असां वधीक बहितर ठाहियूं। असांजा पेरेंट्स असांखे हर ॻाल्हि में सपोर्ट कनि था शुरू खां वठी ऐं मैसेज आऊं बसि इहो ॾियणु चाहींदसि कि तव्हां पंहिंजी न्याणियुनि खे सपोर्ट कयो ऐं उन्हनि जा जेके बि ड्रीम्स आहिनि उहे उन्हनि खे बसि तव्हां सिर्फ़ु उन्हनि खे सपोर्ट तव्हां उन्हनि जे बैक हैंड ते हुजो। बाक़ी छोकिरी छोकिरो सभु हिकिड़ी ॻाल्हि आहे, महिनत सभिनि जी हिकु जेतिरी हूंदी आहे, हिन सां को फ़र्क़ु नथो पवे कि तव्हां छोकिरी आहियो या छोकिरो आहियो। बसि तव्हांखे पोयां अगरि तव्हांजे पेरेंट्स जी सिर्फ़ु सपोर्ट हुजे त तव्हां सभु कुझु करे सघो था जेको तव्हां चाहियो। इब्तिदाई तौरु इन्हनि नारियुनि खे होटल हलाइण में अनेक ॾुखियायूं बि पेश आयूं, पर हाणे हू मुतमइन आहिनि त समाज खेनि बिज़नेस वूमेन तौरु क़बूलियत ॾेई वरिती आहे। शुरू में थोरो असां लाइ डिफ़िकल्ट हो, लेकिन हाणे असांखे ॿाहिरां इलाही सुठी मोट मिले पई। सभई अचनि पिया, सिंधी माण्हू जेके असांजा भाइर आहिनि उहे असांखे सपोर्ट कनि पिया, दोस्त सभई माशाल्लाह इलाही सुठो हाणे रिस्पॉन्स मिले। हा, होम डिलीवरी असां आहिस्ता आहिस्ता शुरू कई आहे, पर असां सिर्फ़ु कुझु एरियाज़ खे कवर पिया कयूं छो त असांजो नयो सॼो सेटअप लॻो आहे त अञा असां पूरे हैदराबाद खे कवर न पिया करे सघूं, पर इंशाअल्लाह जाम जल्द असां जेको आहे सॼे हैदराबाद खे कवर कंदासीं। असां वटि जेका फेवरेट असांजी जेका माण्हुनि खे ॾाढी वणे पई अॼुकल्ह उहा असांजी रॉयल सिंधी बिरयानी आहे, जेका माण्हुनि खे ॾाढी वणे पई। असांजी जेका रेड कढ़ाई आहे उहा बि इलाही माण्हू जेके असांजा सिंधी माण्हू अचनि था उन्हनि खे ॾाढी वणे थी, ॾाढी तारीफ़ था कनि। कासमाबाद जा बिज़नेसमैन बि नारियुनि पारां होटल खोलण ते ख़ुशि ऐं मुतमइन आहिनि। कासमाबाद बिज़नेस फोरम जो हिकिड़ो ख्वाबु हो जेको त हर असांजूं नियाणियूं पढ़ियूं लिखियूं छोकिरियूं अची कारोबार कनि ऐं कारोबार खे तरक़ी वठाइनि। अहिड़े तरीक़े सां कासमाबाद में असां ॿियनि कारोबार में जेके असां नियाणियूं हलाइनि थियूं उन में यूनिफॉर्म सेंटर आहिनि, ब्यूटी पार्लर आहिनि या काफ़ी अहिड़ा दुकान बोतीक वग़ैरह खुलिया आहिनि जेके औरतूं हलाइनि थियूं। पर हीअ मैडम अनम लिगारी जेको हिकिड़ो वॾो स्टेप खयो आहे त कासमाबाद में रेस्टोरेंट में हिकु औरत हलाए, न्याणी हलाए, पढ़ी लिखी छोकिरी, माना हिकु कुक खां वठी बोर्चे खां वठी हिकु सर्विस करे थी, पाण बि टेबल ते ऐं पंहिंजे नियाण खां कराए थी। ऐं हिकिड़ी वॾे में वॾो ई ॻाल्हि आहे त हिते कारोबार जेकी कमी पेशी हुई आहे नियाणियुनि खे हिमत अफ़ज़ाई करण लाइ तमामु वॾो स्टेप आहे। ॾिठो वञे त सिंध में औरतूं अञा ताईं मर्दाने समाज जे असर सबबि कमज़ोर बणियल आहिनि, उन करे हू वॾे पैमाने ते ॿाहिरि निकिरी कारोबार करे नथियूं सघनि। कासमाबाद में ही जो नारियुनि हिकु क़दम अॻिते वधी होटल खोले छॾी आहे, तॾहिं संदन अहिड़े अमल मां ज़रूरु सिंध जे ॿियनि औरतुनि खे बि कारोबारी दुनिया में अॻिते अचण जो उत्साह हासिल थींदो। कैमरामैन न्याज़ मल्हा सां गॾु फैज़ खोसो, टाइम न्यूज़, हैदराबाद।